अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। खानवाण थाणे जे हद में बदअमनी उरूज ते इलाइक़े में चोरनि जो राज क़ाइमु। हिक ई राति में 3 वारदातूं। आवाम जी जान ऐं माल गैर महफ़ूज़ पुलिस ॾोहनि ते कंट्रोल करण में मुकमल तौरु नाकाम बणियल। रहवासियुनि में ॻणतीअ जी लहर। पुलिस जी नाअहलीअ सबबि माण्हुनि में खौफ़ पकिड़ियल। ख़बर मूजिबि खानवाण थाणे जे हद ॻोठ देहात मां हिक ई राति में 2 वारदातूं। नामालूम चोर गुलाम रज़ा लांघा मंज़ूर हुसैन भंड जे ॿिन्ही दुकाननि जा ताला तोड़े लखी रुपयनि जो सामान ऐं रोक रक़म चोराए दीदा दिलेरीअ सां फरार। ॻोठाणनि चयो त वधंदड़ बदअमनी पुलिस जी नाअहलीअ जे करे थी आहे। मंज़ूर हुसैन भंड, गुलाम अकबर खोखर, गुलाम रज़ा लांघा चयो त इलाइक़े में चोरनि आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। देहात जो को बि वाली वारस कोन्हे। हिननि वधीक चयो त इलाइक़े में चोरनि आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जॾहिं त देहात जो को बि वाली वारस कोन्हे, जॾहिं त पुलिस जी पिकट बि न आहे ऐं पुलिस जी पिकट बि क़ाइमु कई वञे। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।